अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल AK सिंध न्यूज़ तमुंतकली ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ मां करबला जे शहीदनि जी चालीह जे हवाले सां ॻोठ गुल मोहम्मद बबर खां रुकनवड़ा जे मरकज़ी इमाम बारगाह बाब हैदर ताईं या हुसैन जे सदाउनि सां हज़ारे मोमिननि जो जुलूस कढियो वियो। मातमी जुलूस दौरान करकली मोरी करबला जे शहीदनि जी ॾिनल अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ मजलिस अज़ा कई वई। मजलिस अज़ा खे अलामा सईद इमरान अब्बास काज़मी ख़िताब कंदे चयो त हुसैनियत जो पैगाम हक़ ऐं सच जो इहो सघारो पैगाम आहे जीअं सदाईं इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। अॼोकी मातमी जुलूस ऐं मजलिस में आयल हज़ारे मोमिन वॾा ख़ुशनसीब आहिनि जिन जी हथनि में करबला जे शहीदनि जी छॾियल हक़ वारो इल्मु आहे। असां मुस्लमान मोमिन खे हुसैनियत वारे सघारे आवाज़ खे अञा बि वधीक सघारो करण लाइ मुतहद थी हुसैनियत जे पैगाम खे हर हंधि पहुचाइणो आहे, छो जो उहा ई असांजी वॾी फ़तेह ऐं निजात आहे। ॿिए तरफ़ चालीह जे निकितल मातमी जुलूस दौरान करकली मोरी अबड़ा ॻोठ मिठन शाह ऐं रुकनबोड़ा समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते चालीह जे जुलूस में शामिल हज़ारे मोमिन सभेलूं प्यारनि सां गॾु न्याज़े हुसैन अलैहिस्सलाम पिणु खारायो वियो। सांगड़ मां जमाल बुगटी जी रिपोर्ट मुताबिक़ करबला जे शहीदनि जी चालीह जे हवाले सां ॻोठ गुल मोहम्मद बबर खां रुकनवड़ा जे मरकज़ी इमाम बारगाह बाब हैदर ताईं या हुसैन जे सदाउनि सां हज़ारे मोमिननि जो जुलूस कढियो वियो। मातमी जुलूस दौरान करकली मोरी करबला जे शहीदनि जी ॾिनल अज़ीम क़ुर्बानी खे भेटा पेश करण लाइ मजलिस अज़ा कई वई।